असां शेयर कंदा हलूं। नवाज़ शरीफ़ पारां इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि ते फायरिंग जी मज़म्मत कई वई आहे। नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त ज़ख़्मी जी सिहतयाबी लाइ दुआगो आहियां। ख़बर जे हवाले सां अवांखे हिकु बार ॿीहर आगाह कंदा हलूं। नाज़रीन, अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि ते फायरिंग जी मज़म्मत कयां थो। नवाज़ शरीफ़ जो इहो चवणु आहे त ज़ख़्मी जी सिहतयाबी लाइ पिणु दुआगो आहियां। जी नाज़रीन, नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि जी फायरिंग जी मज़म्मत कयां थो, ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआगो आहियां। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि ते फायरिंग जी मज़म्मत कयां थो। नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआगो आहियां। ज़ख़्मी जी सिहतयाबी लाइ दुआगो आहियां। अॻूणे वज़ीर आज़म मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ मज़म्मत कई आहे। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि ते फायरिंग जी मज़म्मत कयां थो। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जो इहो चवणु आहे ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआगो आहियां। नवाज़ शरीफ़ जो इहो चवणु आहे त वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि ते फायरिंग जी मज़म्मत कयां थो। नवाज़ शरीफ़ जो इहो चवणु आहे। नाज़रीन, अहम ख़बर आहे, अवां सां हिकु बार शेयर कंदा हलूं। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि ते फायरिंग जी मज़म्मत कयां थो। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ पंहिंजो बयानु ॾिनो आहे, जंहिंमें हुनजो इहो चवणु आहे। जी नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदासीं। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि ते फायरिंग जी मज़म्मत कयां थो। नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआगो आहियां। अहम ख़बर बाबति नाज़रीन अव्हांखे आगाह कंदासीं। इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि ते फायरिंग जी मज़म्मत कयां थो। नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआगो आहियां। नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि ते फायरिंग जी मज़म्मत कयां थो। नवाज़ शरीफ़ ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआगो आहियां। PTI चेयरमैन ज़ख़्मी थियो आहे। कातलाणे हमले दौरान ज़ख़्मी थियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿुधायो वञे पियो त PTI चेयरमैन समेत फैसल जावेद ऐं ॿिया PTI जा 9 अॻवान ॿुधायो वञे पियो ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फैसल जावेद जो चवणु आहे त असांजा हौसला बुलंद आहिनि। नाज़रीन, अव्हांखे अहम ख़बर जे हवाले सां आगाह करे रहिया आहियूं त मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ पारां मज़म्मत कई वई आहे। जल्द सिहतयाबी लाइ दुआ पिणु कई वई आहे।